शेयर कंदा हलूं। जामशरे में सदाम लाशारी ऐं अजमल सावन जे क़त्ल ख़िलाफ़ JWC पारां मरकज़ी सदर ज़ुल्फ़िकार ख़ासकली ऐं जनरल सेक्रेटरी शौकत नूनार जी अॻुवाणी में रैली कढी वई आहे। JWC जी रैली में सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं शहरनि जी वॾे अंग में शिरकत कई वई आहे। ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। जामशरे में सदाम लाशारी ऐं अजमल सावन जे क़त्ल ख़िलाफ़ JWC पारां मरकज़ी सदर ज़ुल्फ़िकार ख़ासकली ऐं जनरल सेक्रेटरी शौकत नूनार जी अॻुवाणी में रैली कढी वई आहे। JWC रैली में सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं शहरनि जी वॾे अंग में शिरकत कई आहे। ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। जामशरे में सदाम लाशारी ऐं अजमल सावन जे क़त्ल ख़िलाफ़ JWC पारां मरकज़ी सदर ज़ुल्फ़िकार ख़ासकली ऐं जनरल सेक्रेटरी शौकत नूनार जी अॻुवाणी में रैली कढी वई आहे। JWC जी रैली में सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे फहद जावरी। जी फहद, वधीक तफ़सील नवां ॾाका कजो। जी बिल्कुल, शहीद अजमल सावंत सदाम लाशारी जे कातलनि जी गिरफ़्तारी ऐं मासूम निंगरी प्रिया कुमारी ऐं निंगर हिंगोर जा वासी जेको आहे जाफर भुट्टो जी आज़ादी लाइ अॼु JWC जे सॾ ते शहर जे मेन चौक सिमतिरी ऑफिस खां रैली कढी वई आहे। जेका रैली हिन वक़्तु मुख़्तलिफ़ रस्तनि खां गुज़र कंदे जामशोरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब आॾो ओवर हेड ब्रिज हेठां जेको मुज़ाहिरीन आहिनि उहो धरणो हणी वेठल आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त रैली में JWC जो मरकज़ी सदर आहे ज़ुल्फ़िकार ख़ासकली, शौकत नूनारी, ज़फ़र हकड़ो ऐं उनखां अलावा जेके सियासी समाजी धुरियुनि जा अॻुवान आहिनि, जिन में पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो अॻुवान आहे, सलेमान भलाई SUP तालके सदर आहे, निसार लाखेर, उन सां गॾोगॾु फातिमा भुट्टो लवस जो आहे, हाकिम मल्ला, दरबान आलमारी, MD खोसो, लुत्फ़ तयार ऐं उनखां अलावा ॿिया काफ़ी जेके माण्हू आहिनि उहे शरीक थिया आहिनि। उन्हनि हिकिड़ो ई मुतालबो कयो आहे त फिलफोर जेको शहीद सदाम लाशारी या जेके अजमल सावंत जे क़त्ल में मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे, छाकाणि त ही जेके क़त्ल आहिनि इहे सिंध जे शऊर जा क़त्ल आहिनि। प्रोफेसर अजमल सावंत हिकिड़ो शऊरी माण्हू हुयो जंहिंखे जेको आहे बेदर्दी सां क़त्ल करे सिंध जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि कई वई। उनखां अलावा सदाम लाशारी जेको हिकिड़ो नौजवान समाजी वर्कर हुयो जंहिं पंहिंजो जेको हक़ सच जो आवाज़ बुलंद कयो, उनखे बि राह तां हटाइण लाइ उनखां उनखे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। उन्हनि ॿिन्ही जेके क़त्लनि में मुलविस जेके माण्हू आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे ऐं सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾिनियूं आहिनि। ॿिए तरफ़ जेकी निंगरी आहे प्रिया कुमारी जेका अञा बि धारियल कैद आहे, उनखां अलावा हिंगोर जा वासी जेको निंगर आहे जाफर भुट्टो उहो जेको धारियल कैद आहे उनजी आज़ादी जो मुतालबो कयो आहे। उन्हनि चयो त सिंध में जेकी हिन वक़्तु इंतिहा दर्जे जी बदहज़मी आहे जंहिं करे आए रोज़ जेके माण्हू आहिनि उहे क़त्ल थी रहिया आहिनि ऐं उनखां अलावा कुझु जेके माण्हू आहिनि उहे अगवा थी रहिया आहिनि। इन सॼी सूरत हाल ते जेके आला हुकाम आहिनि उहे नोटिस वठनि ऐं इन मासूम जेके निंगर ऐं निंगरी आहिनि उन्हनि खे बाज़ाब कराइनि। उनसां गॾोगॾु शहीद अजमल सावंत ऐं सदाम लाशारी जे क़त्ल में मुलविस समूरत जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो पिणु मुतालबो। ठीक है, जावरी तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।